घरनि खे सख़्तु नुक़सान थी रहियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील नूर मोहम्मद सुमरो जी रिपोर्ट में। लाड़काने ज़िले में 42,500 एकड़नि जी एराज़ीअ ते टमाटे जे फ़सुल जी पोखाई कई वञे, पर ज़िले अंदरि कोल्ड स्टोरेज या टमाटो केचप जूं फैक्ट्रियूं न हुजण करे सख़्तु गर्मीअ सबबि टमाटो जल्दीअ में ख़राब थी वञे थो। आबादगारनि खे टमाटे जो मुनासिब अघु बि नथो मिले, पोखीअ ते कयल ख़र्च बि नथो निकिरी सघे। अघु न मिलण सबबि आबादगारनि खे मथे ते हथ अची विया आहिनि। टमाटे जो ख़ातिर ख़्वाह अघु न मिलण ऐं फ़सुल ते कयल न निकिरण सबबि आबादगार टमाटे जे फ़सुल खे फैलाइण ते मजबूर बणिजी विया आहिनि। टमाटे जे आबादगारनि हारिन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि जेको आहे सो 42,500 एकड़नि ते लाड़काने ज़िले में टमाटे जो फ़सुलु थिए थो पियो ऐं उन जंहिंमां तमामु सुठी पैदावारी सलाहियत आहे टमाटे में ऐं आबादगारनि खे काफ़ी फ़ाइदो पहुचंदो हो। उनजे ई करे माण्हू जेको आहे सो टमाटो पोखनि था पिया ऐं टमाटे जी जेका पैदावार आहे सा तक़रीबन ईअं सम्झो त हिकु एकड़ मां तक़रीबन 3,000 क्रेट जेके ऐलान था पिया ऐं उहो फी क्रेट हिन वक़्तु जेको आहे सो उनजी क़ीमत जेका आहे जेको मार्केट में वञे थो पियो त उहो उन 350 में खां 400 में खपे थो पियो ऐं 350 खां वधीक आबादगार जो उन ते ख़र्चु आहे, जंहिंजे करे आबादगार बि परेशान आहे, मज़दूर बि परेशान आहे। असां वटि तक़रीबन लख खां जे लॻभॻि माण्हू जो रोज़गार जेको आहे सो वाबस्ता आहे त गवर्नमेंट उनजे लाइ कुझु कोशिशि वठे ऐं हिते टमाटो केचप जा कारखाना लॻाया वञनि ऐं ख़ासि तौर सां जेके ड्रायर आहिनि से आबादगारनि खे ॾिना वञनि त जीअं ख़ुश्क करे उनखे पाउडर करे ऐं उहो ॿाहिरि उहो एक्सपोर्ट बि करे सघनि। ऐं उनखां अलावा हिते जेको टमाटो केचप जूं फैक्ट्रीज़ जे लाइ कोशिशि पहिरां बि वरिती वई गवर्नमेंट जी ऐं हाणे ॿीहर बि असां उनखे गवर्नमेंट खे अपील कंदासीं त उहो टमाटो केचप जा कारखाना हिते लॻाइनि। हिन साल उथंदे त 2 या 4 ॾींहं रेट हुयो टमाटनि जो, पर जीअं जो रेट हेठि आयो आहे त रेट हले थो 400 या 500 रुपया। हाणे 200 खां 500 ताईं रेट हले थो। टमाटनि जो ख़र्चु ज़्यादा थी वियो आहे, भाण महांगा थी विया आहिनि, दवाऊं महांगियूं थी वियूं आहिनि, ज़मीन ते लागत थींदी आहे, डीज़ल सां ज़मीन कमाइबी आहे ज़ाहिरी आहे, उते कल्टिवेशन थींदी आहे, हर लॻंदा आहिनि ट्रैक्टर सां। सो उनजे करे डीज़ल महांगी थी विया त ज़मीन ते ख़र्चु वधी वियो आहे, ट्रांसपोर्ट जा किराया महांगा थी विया आहिनि। हिन वक़्तु हाणे 1,90,000 तक़रीबन 700 या 750 क्रेटनि जो किरायो आहे। इहो तक़रीबन 250 या 260 रुपया फी क्रेट ते किरायो थो पए, 100 रुपया जो ख़ाली क्रेट आहे। फसलनि खे को रेट कोन्हे, वखरीअ खे असां मरी विया आहियूं, ग़रीब माण्हू करे करे थकिजी पिया आहियूं। हुकुमदारनि असां लाइ वैल करे छॾियो आहे, पेट्रोल महांगा, डीज़लियूं महांगियूं, हर महांगा थी विया आहिनि, भाण महांगा थी विया आहिनि, करे करे असां बचा ॿार लोड़े लोड़े मरी विया आहियूं। को वज़ीर आला खे इंसाफ़ कोन्हे असांजे तरफ़ां। असांजी बड़ाई महिरबानी बिलावल साहिब खे अपील आहे त असां ॾे कुझु महिरबानी करे असां ग़रीबनि जो हक़ करे। गवर्नमेंट अगरि कारखानो केचप जो हणी असांखे बिला शक फ़ाइदो आहे, इहा बड़ाई महिरबानी करे असांजो केचप जो कारखानो लॻी वञी नवंदरे शहर में। बिलावल साहिब खे अपील आहे असांखे महिरबानी करे भाई जहिड़े बदिले असां 50,000 ख़र्च कंदा आहियूं त 40,000 असांजो माना घरों हलियो वेंदो आहे। माना 10,000 कर्ज़ो बि हर इहो छा थियो, इन मां त कुझु न थींदो न, भले ख़र्च 10,000 निकिरे ज़मीन मां उहो बि कुझु न रहंदो, घरों भरींदा आहियूं। 40,000 हेॾा सारा, इहे त मज़ूरनि जा बि नथा निकिरनि। 10,000 मज़ूर माना हिकु मज़ूर था आहियूं, आख़िर ताईं 20,000 त मज़ूरा था थी वञनि आख़िर ताईं। केचप लॻाइण जे लाइ गवर्नमेंट क़दम खणी न, असांजे ग़रीबनि जे लाइ अपील अथव। पोइ बि असां वोट जे लाइ अचनि था त पोइ बि असां फ्री धीरे उन्हनि खे वोट था ॾियूं। जे असांजो अवाम बि नथो ॻंढिजे, अवाम ॻंढिजे त हिनखे वोट बि हाली माना बंदि कजे नी। केरु चइबो कारखानो लॻे, ख़ुशी जेके टमाटे वारा आहियूं त उन्हनि जे लाइ रोज़ी थी वञे न। ग़रीब माण्हूअ जे लाइ को कुड़मी आहे, को ज़मीनदार आहे, को नुक़सान थो पाए, को वरी फ़ाइदो थो पाए, हर को पंहिंजो थो सोचे। अवाम जे लाइ अवाम उहो ई उते ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत टमाटे जे फ़सुल खे बचाइण ऐं उन जे अघ खे बरक़रार रखण लाइ इलाइक़े में कोल्ड स्टोरेज लॻाइण सां गॾु टमाटो केचप जूं सनतूं लॻायूं वञनि ऐं टमाटे खे मुल्क खां ॿाहिरि मोकिलियो वञे त जीअं आबादगारनि खे मुनासिब अघु मिली सघे। टमाटे खे महफ़ूज़ रखण जूं आबादगारनि खे सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।